गडियल क़ौम ने पाकिस्तान पारां ॿोॾि सटियलनि जी इमदाद लाइ जेनीवा में इंटरनेशनल डोनर्स कॉन्फ्रेंस में पाकिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि जी मदद जो ऐलान कयो वियो। गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुटेरेस चयो त पाकिस्तान में ॿोॾि जी तबाहीअ जा मंज़र ॾिसी दिलि टुटी पई। पाकिस्तान खे हिन ॾुखियनि हालतुनि में इमदाद जी सख़्त ज़रूरत आहे। हिन चयो त 80 लख खां वधीक माण्हू बेघर थिया आहिनि। पाकिस्तान खे बुनियादी ढांचे जे नए सिरे तामीर लाइ $60.3 मिलियन जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त ॿोॾि सबबि सिंध ऐं बलोचिस्तान वधीक मुतासिर थिया। अॼु असां तारीख़ जे अहम मोड़ ते बीठा आहियूं। बहाली ऐं नए सिरे अॾावत लाइ पाकिस्तान खे इमदाद जी तमामु घणी ज़रूरत आहे। ॾुखे वक़्त में मदद कंदड़नि खे पाकिस्तान कॾहिं बि न विसारे सघंदो। उन मौक़े ते फ्रांस पाकिस्तान में ॿोॾि मुतासिरनि जी मदद लाइ $10 मिलियन इमदाद जो ऐलान कयो। जेनीवा कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे फ्रांसीसी सदर मैक्रोन इमदाद जो ऐलान कयो। हिन चयो त मालियाती इदारनि सां ॻाल्हियुनि में पाकिस्तान जी हिमायत करणु चाहियूं था। फ्रांस डिघे मुदे में पाकिस्तान जी ज़रूरत मूजिबि माहिर ऐं माली मदद फ़राहम कंदो रहंदो।